इंसान जेको आहे उमिरि जे आधार ते उन जो वीचारे जो शरीर कमु कंदो आहे। जंहिं महिल उमिरि थिए 5 छॾे माउ जी हंज, जॾहिं उमिरि थिए 10 आए मग़ज़ में वह, जंहिं महिल उमिरि थिए 20 तंहिं महिल तके पराई धीअ, जंहिं महिल उमिरि थिए 30 आए ॿारनि बचनि जी पीउ, जंहिं महिल उमिरि थिए 40 थिए अकुल में तालीह, मेरण लॻे मालीअ, जंहिं महिल उमिरि थिए 50 ॾिने माण्हुनि खे वंझा, जंहिं महिल उमिरि थिए 60 खए हथ में लठ, जंहिं महिल उमिरि थिए 70 पए अकुल में कतर, जंहिं महिल उमिरि थिए 80 घोरंदे खीर त ठाहे ॾींदे लसी, जंहिं महिल उमिरि थिए 90 पोइ कांवनि वांगुरु लवे, जंहिं महिल उमिरि थिए 100 न के सॼण खे आसरो न की दुश्मन खे भउ, वञी हाणे ॿुढा आश्रम में।